कोशिश कयो हेड़ो झगड़ो न वठे ॾाढो मज़ो आहे। अॼु हल्की के सच्ची आहे त कलमो पढ़ियो आहे बस वे कलमो त पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वहाबिन भी इहो कलमो पढ़ियो, बिदअतन इहो कलमो पढ़ियो, देवबंदन इहो कलमो पढ़ियो, बरेलिन इहो कलमो पढ़ियो, अहल हदीसन इहो कलमो पढ़ियो। सभिनी कलमो हिकु पढ़ियोसीं। अब आहे क़ुरान सभिनी हिकु मञो आहे, काबो सभिनी जो हिकु, अब अलाह हिकु, क़ुरान हिकु, काबो हिकु, मोहम्मद करीम हिकु। पर फिरका अहिड़ा आहिनि जो को कंहिंजे मस्जिद ॾे वञण जे लाइ तयारु न आहे। हे वहाबिन जी मस्जिद थी, हे अबा बरेलिन जी मस्जिद थी, हद ख़बरदार तबलीग जमात अड़े परे थी विया मस्जिद खे धो है न। इहे हालतूं थी वियूं छो यार जॾहिं कलमो बि असां रसूलुल्लाह ते पढ़ियोसीं सभिनी जो रसूल हिकु आहे। हाणे करे करे तबलीग वारा ईंदा न पोइ दोस्त हुनखे बि टिकाईंदा हलो हेॾे वरी आहिनि असांखे कलमो पढ़ाइण होॾे वञो हिंदुस्तान ॾे त ख़बर पियो। वरी जेकॾहिं अछी ॾाढ़ी वारे खे अलाह न करे कंहिंखे मजमे में उथारे बीहारजे त साईं चाचा अथई ॿियो मुतबादिल दादा चाचा ते अल्लाह अकबर। सची ॻाल्हि इहा अथव जेको इख़लास सां सचाईअ सां नसीहत करे उन सां कावड़िजे न। तबलीग जमात वारा साथी बि तव्हां खां कुझु वठंदा कोन। अञा असां जेके वरी हे तरीक़ो आहे न असां ईअं बि कंदा आहियूं थोरो हे खाइण बि पसंदि कंदासीं त चङी देसी मुर्गी हुजे शेलो हुजे ईअं कोशिशि कंदासीं चांहि में बि दूध पती हुजे उहे वीचारा ईअं बि कोन कंदा आहिनि। अञा असां ईअं चवंदासीं बाबा परे पंधु करे आया आहिनि मौलवी साहिब खे किरायो वधाए ॾिजां उहे वीचारा ईअं बि न कंदा आहिनि। उहे छा कंदा आहिनि अचो चारि गॾिजी करे अलाह अलाह जे रसूल जी ॻाल्हि कयूं। माण्हू उन्हनि खे बि पसंदि न कंदा आहिनि। हलो यार होॾे हिंदुस्तान ॾे वञो हिंदुस्तान ॾे जो वञो त भला तोखे कलमो पढ़णु अचे थो कलमो जो पढ़ाएसि त कलमो ई ग़लति। केरु पढ़ंदो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद पाक रसूलिल्लाह पोइ ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलिल्लाह उहो बांग में ई चवंदा आहिनि बांग ई सही न करे सघंदा आहिनि कुराड़ा कुराड़ा वीचारा बांगरींदा आहिनि। उन्हनि खे बि ऐब लॻंदो आहे त को सिखी वठनि। इहे बि जमात तव्हां जी असांजी ख़ैरु ख़्वाह आहे। जेकॾहिं उन्हनि खां चुप करे छॾो पुछो त बाबा कीअं अलाह कंदो तव्हांजी दिलि ठरी पवंदी। बाक़ी हाणे नफ़रत वारे जहान खे दूरि कयूं त कीअं कयूं। मां चवां थो सभिनी कलमो रसूलुल्लाह ते पढ़ियो आहे सभु उन जा उमती आहिनि। हा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि थींदी अब मां हिन इलाइक़े जो वाक़िफ़ न आहियां हाणे भिटूं आहिनि मां ॿाहिरां मूंखे कहिड़ी ख़बर त हितां जो मां वञा साईं खे चवां छा खानगढ़ त काॾों वञा सरदारगढ़ वञा त काॾों वञा ज़रूरु तव्हां खां पुछणो पवंदो त तव्हां हिन इलाइक़े जा आहियो मूंखे रस्तो त ॾिसो त मां काॾों ईअं थींदो आहे न जॾहिं रस्तो ईअं थींदो आहे त क़ुर शरीफ़ में अलाह से फरमायो त फसालू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून जे दीन इस्लाम खां ॻाल्हि का तव्हांखे सम्झ में नथी अचे त जेके ॼाणनि था उन्हनि खां पुछो। हल भला ॼाणण वारा बि जीअं ॿुधायो मां ॼाणण वारनि में बि फ़र्क़ु थी पियो। अब मां हेड़े ओभर मोह कई वठो आहे नी ॻाल्हायो त मूंसां काॾे ओभर में हलो भला हीअं मूंखे ॿुधायो त मूंखां खानपुर हिन तव्हांजे ॻोठ खां कहिड़े पासे ॾे थोरो थोरो सोचे ॿुधाइजो माना पोइ वरी इनकार कयो। उतर ॾे हाणे हे ॻोठ जो नालो छा आहे ख़ादिम हुसैन गडाणी जे ॻोठ खां दोस्त मूंखे ॾसनि था त खानपुर शहर खानपुर महर उहो उत्तर साइड ते आहे ईअं न उत्तर साइड ते आहे। हलो मां अचे ॿाहिरि हिते तव्हां सां ज़िद करे विया त न खानपुर हिन ख़ादिम हुसैन ॻोठ खां ॾखिण तरफ़ आहे। क़ुर शरीफ़ में मुंहिंजे आॾो पियो ॾाढ़ी बि मुंहिंजी अछी आहे पटको बि बदल हुजे ॾंदण बि हुजे तस्वीर बि हुजे पोइ ॿुधायो त केरु मुंहिंजी ॻाल्हि मञींदो छो न मञींदो। अछी ॾाढ़ी जो क़ुरान पाक जो आॾो आहे कुर्सीअ ते जो वेठो आहे पटको जो ॾंदण जो टोपी जो चवंदो त मौलवी साहिब हाणे तोखे छा कयूं अदा आयो ऐं ॿाहिरों वरी ॻाल्हियूं अहिड़ियूं थो करे पेट फराई खाधे ते। अड़े बाबा तूं असां खां पुछ त हिते ख़ादिम हुसैन जे ॻोठ खां खानपुर मारो काॾे आहे असां तोखे ॾिसूं था त उत्तर में आहे तूं ज़िद कई वेठो आहे क़ुर ॼाणे थो ॾखिण में आहे। थोरी अछी ॾाढ़ी हूंदी तॾहिं बि न मञींदुसि चवंदुसि हाणे क़ुर सचो भाई मौलवी साहिब तूं महिरबानी ग़लति थो ॻाल्हाए ईअं न करे असां खां पुछ। इहो तॾहिं चवंदो जॾहिं तव्हांजी खानपुर ॾिठल आहे हा न तॾहिं चवंदो पोइ मौलवी आहे तॾहिं बि परवाह न कढंदुसि थोरो क़ुर शरीफ़ आॾो पियो अथसि तॾहिं बि परवाह न कढंदुसि पटको बदल अथसि तॾहिं बि परवाह न ॾंदड़ अथसि तॾहिं बि परवाह न तस्वीर अथसि तॾहिं बि परवाह न छो त तव्हांजो ॾिठल आहे। पर जे ॾिठल तव्हांजो बि न हुजे पोइ चवंदो दादा भला मौलवी साहिब कूड़ ॻाल्हाईंदो छा पोइ त ईअं चवंदो भला मौलवी साहिब कूड़ ॻाल्हाईंदो छा क़ुर जा कूड़ ॻाल्हाईंदो छा हा न पोइ वरी ईअं फासी पवंदो। तंहिंजे करे सुठो आहे त सभु वई खानपुर महर ॾिसो। हाणे खानपुर महर ॾिसण सां तव्हांखे पक पइजी वेंदी त मौलवी साहिब ग़लति थो वञे खानपुर हेॾे न आहे पोइ मौलवीअ जी परवाह न कढंदो। ईअं अर्ज़ु थो कयां त क़ुर पाक पाण पढ़ो
कुरान पाक पढ़ंदो हे मां हे मुंहिंजा अखर न अॼुकल्ह असां में हुन चवंदा नाज़रा थी वियाऊं अॻे यादि कंदासीं मोल हाणे ॾिसी था पढ़ूं भला हीअं हाणे केतिरो यादि कयूं वाह ॾिसी पोइ थोरा अखर विचड़नि पिया त डॉक्टर साहिब खे चवंदा थोरा अखर चिटाइण त नथियूं ॾियोसि चेक कई तव्हांजी थोरो नंबर खुटल आहे तंहिंजे करे महिरबानी करे चश्मो खणो चश्मे में छा थींदो जे चश्मो पाईंदो त अखर उहो सरला जे करे थोरा थी पवंदा नज़र पई हाणे खणी जो चश्मो पातुमि त भई त अखर साफ़ थी पिया अगरि जेके मूंखे पाण खे पढ़ण में न पिया अचनि हाणे मां ॿिए जे मोहताज खे छॾे पाण पढ़ी थो वञा कुरान पाक पाण पढ़ो को मुला मौलवी भुलाए न सघंदो न पढ़ंदो त पोइ भुलंदो पोइ को मौलवी पंहिंजो जाठो हणंदो को मौलवी पंहिंजो जाठो हणंदो जीअं ॿुधायोमांव हर कंहिंखे खाधो खपे पेट सभिनी खे हलाए ॾिनो आहे पोइ ईअं थी पवंदो फासी पवंदो त क़ुरान जे मौलवी असांजो कूड़ ॻाल्हाईंदो उहो कूड़ न ॻाल्हाईंदो त भला तूं पाण पढ़ त ख़बर पइजी वेंदी तंहिंजे करे सभई क़ुरान पाक पाण पढ़ो ऐं पोइ सोचो त भला ॻाल्हियूं जेके थियनि थियूं उहे केतिरे क़दुरु अॼु भला हाणे हे महीनो कहिड़ो आहे महीनो कहिड़ो आहे रजब हिन रजब में को वॾो वाक़ियो यादि अथव पूरी कायनात जे में वॾो हिन रजब महीने जो वाक़ियो आहे कहिड़ो इमामुल अंबिया खे अल्लाह ताला निंड मां सुजाॻ कराए जिबरील अमीन मुस्तफ़ा जे कदमनि खे चुमियूं ॾे थो साईं सुजाॻ थियो साईं सुजाॻ थी पिया जिबरील अलाह से तव्हांखे पाण ॾींहुं घुरायो आहे वॾे में वॾो वाक़ियो हिन महीने जो हा न भाउ नबी साईं हुया हरम में आराम निंड जिबरील आयो इमामुल अंबिया खे वठी वियो अब काॾे वठी वियो काॾे अर्श मौला पहिरियों बैतुल मुक़द्दस बुराक जो काए आयो वो ज़मीन ते ईअं पियो हले जाते उनजी नज़र पई पए उते विख पई पहुचे ईअं वञी जल्दी वञी बैतुल मुक़द्दस में बुराक हिते थियो ख़तम इमामुल अंबिया मथे वरी अलाह जे पुछण किन लिखियो रफ़ा हिकिड़े अलाह जे तरफ़ खां सवारी इहो था साईं वञणी पहिरें आसमान ते ॿिए ते टे ते चौथे ते पंजे ते छहे ते जिबरील हाणे बीठो त साईं मुंहिंजी हद हेसि ताईं मुंहिंजी हद हिते पूरी थी हाणे अॻिते तूं ॼाण तुंहिंजो रब ॼाण असां बि जिबरील बि हेठि इमामुल अंबिया काॾे हुआ जिबरील बि हेठि नूरनि जो सरदार हेठि बशरनि जो सरदार मथे अञा मथे हाणे जो चऊं त वाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज पियो अर्श ते अहिड़ा चवंदा हे देवबंदी भाई मेराज जा बि मुनकिर थी अचो त मां तव्हांखे ॿुधायां त मुनकिर कहिड़ा हाणे हिकिड़ो थो चए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां सां हर वक़्तु मौजूदु आहे असांखे ॾिसे बि थो असां सां गॾु बि आहे हाज़िर नाज़िर आहे ॿुधे बि थो ॾिसे बि थो गॾु बि आहे हिकिड़नि दोस्तनि जो अक़ीदो इहो थी वियो आहे न त नबी साईं हर जाइ ते मौजूदु आहे उहे हाज़िर न नबी साईं वॾो पासा हलनि था हाज़िर न उन्हनि खां पुछिजे त साईं नबी साईं हर जाइ ते मौजूदु आहे त मेराज ते वियो या न वियो जे मौजूदु हुयो त उन जो वियो त अॻ में हुते न हो छा वियो कीअं पोइ जिबरील कीअं वठी वियो चइबो त उड़े न हो तॾहिं त वठी वियो नी पोइ जे हुयो उते त पोइ वञण जी ॻाल्हि ग़लति थींदी जे न हुयो त दोस्त जो अक़ीदो ग़लति थी वेंदो त नबी हर जाइ ते मौजूदु न आहे अब हींअर असांजो महबूब मोहम्मद करीम किथे आहे रोज़े अतर साईं जन रोज़े अतर में आरामी हींअर पर जेकॾहिं ओड़े तॾहिं छो वेंदा आहियूं रोज़े अतर ॾे त महबूब मोहम्मद करीम तव्हां असांजी अखियुनि जो ठार रोज़े अतर में आहे वञी रोज़े जो दीदार कंदा आहियूं मोमिन पंहिंजे महबूब जे रोज़े जो दीदार करे पंहिंजे दिलनि खे ठारींदा पर जे हिते बि हुजे त पोइ अहमदाबाद में हिते तव्हांजे ॻोठ में पोइ काॾे वञूं कीअं कयूं सम्झण खां ॻाल्हि मथे आहे पर पोइ माण्हू ईअं चवंदा आहिनि त भला पोइ मौली असांजो कूड़ थो ॻाल्हाए पोइ ईअं जवाबु न ॾियो मां ॾसां थो ईअं थोरो सिखंदव क़ुरान में 15 सिपारे जी शुरूआत आहे सुभानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा इहो क़ुरान पाक जी शुरूआत 15 सिपारे पाक अल्लाह जी ज़ात जे पंहिंजे बानी मोहम्मद करीम खे सैर करायो राति जे हिसे में मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं सैर उनखे कराइबो आहे जेको हुते न हुजे हाणे इमदादुल्ला तूं एॾो परे को आयो आहे एॾो खजनि जे पासे जो आहे तो वटि खजूं ई खजूं आहिनि अचु त असां तोखे भिटुनि जो सैर करायूं हड़ी अबा हेॾियूं भिटूं हेॾियूं भिटूं जॾहिं मां तुंहिंजो न हूंदुमि बाक़ी न हूंदुमि तॾहिं त सैर कराईंदुमि इमामुल अंबिया जे लाइ क़ुरान जे 15 सिपारे जी शुरूआत ई आहे रब जी ज़ात पापा जे पंहिंजे बाने मोहम्मद करीम खे ओ त मके खां वठी सैर करायो बैतुल मुक़द्दस ताईं चइबो त ओॾे न हा तॾहिं त बुराक आयो बुराक इहे सोचींदो त पोइ सवलाई थींदी न सोचबो त पोइ कमु ख़राबु थींदो अलाह खां दुआ थो कयां त अलाह
अल्लाह ताला सभिनी खे सोचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां तो कोशिश कयां तो अॻ में हमद पढ़ंदुसि, इमाम अल-अंबिया जो मेराज ॿुधाईंदुसि, ॻाल्हियुनि में बि ॿुधायुमि, शेर में ॿुधायुमि। हिकिड़ो दफ़ो वरी बि सलात पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिही व सहाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। तू बाझ करे थो त लही सूर वञनि था, तू बाझ करे थो त लही सूर वञनि था, कम जे न थियण त उहे कम बि थियनि था। तू बाझ करे थो त लही सूर वञनि था, तू बाझ करे थो त लही सूर वञनि था, कम जे न थियण त उहे कम बि थियनि था, कम जे न थियण त उहे कम बि थियनि था। छोकिरा हेॾो अचनि न, या त हिननि खे चओ त हेॾो पासो हुजे न, बाक़ी धूड़ करे था अचनि। न न गिल में न कर, थोड़ो हिननि खे घर कयो त भॼन न नी, हिननि खे वठो भॼो न हो रहा। तू बाझ करे थो त लही सूर वञनि था, कम जे न थियण त उहे कम बि थियनि था। केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ, केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ, केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ, केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ। दरवाज़ा तुंहिंजे कुर्ब जा अल्लाह खुलनि था, दरवाज़ा तुंहिंजे कुर्ब जा अल्लाह खुलनि था, कम जे न थियण त उहे कम बि थियनि था। मूंखे न कॾहिं पंहिंजी रहमत खां परे कर, मूंखे न कॾहिं पंहिंजी रहमत खां परे कर, परवाह न आ मूंखां ॿिया मुंहिंजे मटनि था, परवाह न आ मूंखां ॿिया मुंहिंजे मटनि था, कम जे न थियण त उहे कम बि थियनि था। तू बाझ करे थो त लही सूर वञनि था, कम जे न थियण त उहे कम बि थियनि था। प्यादा प्यादा किथे आ स्वारथ के, स्वार थिया प्यादा, प्यादा किथे आ स्वारथ के, स्वार थिया प्यादा। हीरा बि कॾहिं, हीरा बि कॾहिं धूड़ मिटीअ मंझि रुलनि था, हीरा बि कॾहिं धूड़ मिटीअ मंझि रुलनि था, कम जे न थियण त उहे कम बि थियनि था। तू बाझ करे थो त लही सूर वञनि था, कम जे न थियण त उहे कम बि थियनि था। मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफ़ीज़ा, मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफ़ीज़ा, तुंहिंजा थो लिखां हमद वॾा मान मिलनि था, तुंहिंजा थो लिखां हमद वॾा मान मिलनि था, कम जे न थियण त उहे कम बि थियनि था। तू बाझ करे थो त लही सूर वञनि था, कम जे न थियण त उहे कम बि थियनि था। अल्लाह साईं जो हमद ॿुधायूं, इमाम अल-अंबिया साईं जो मेराज, मेराज ते महबूब